खुश्क अंजीर सियारे जी मौसम में बहितरीन नेरनि सम्झा वेंदा आहिनि। इन्हनि में वाइटामिन्स, मादनियात ऐं एंटीऑक्सीडेंट्स जो झिझो मिक़दार मौजूदु हूंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त रुॻो 3 खां 4 अंजीर राति जो अधु कोप पाणीअ में पुसाइजण ऐं उन्हनि खे सुबुह जो नेराने खाइजे त तव्हांजी सिहत ते हैरत जोगा असर पवंदा। अंजीर में पोटेशियम जो मिक़दार बि घणो हूंदो आहे जेको तव्हांजे जिस्म में शुगर जी सतह खे कंट्रोल कंदो आहे। इन खां सवाइ अंजीर में क्लोरोजेनिक एसिड रत में शुगर जी सतह खे घटाइण में मददगार साबित थींदो आहे। भुॻल अंजीर खाइण सां टाइप 2 शुगर में रत में ग्लूकोज जी सतह ते ज़ाब्तो ईंदो आहे। तव्हां सलाद, स्मूदीज़, कॉर्नफ्लेक्स या खीर में कटियल अंजीर खे शामिल करे बि खाई सघो था। अंजीर में फाइबर हूंदो आहे जेको आंडनि जे बाक़ाइदा हरकत खे बरक़रार रखण में मदद कंदो आहे। जेके माण्हू मुख़्तलिफ़ वक़्तनि में कब्ज़ सां मुंहुं ॾींदा आहिनि उहे इन खां बचण लाइ ऐं सिहतमंद आंडनि खे बरक़रार रखण लाइ पंहिंजी खुराक में अंजीर खे शामिल कनि। जेकॾहिं तव्हां वज़न घटाइण वारे खाधनि ते अमल करे रहिया आहियो त तव्हांखे पंहिंजी डाइट चार्ट में अंजीर खे ज़रूर शामिल करणु घुर्जे। अंजीर में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स ब्लड प्रेशर जी सतह खे कंट्रोल कंदे जिस्म मां फ्री रेडिकल खे ख़तम करण में मदद ॾींदा आहिनि। केतिरनि ई मुतालनि मां ख़बर पई आहे त अंजीर जिस्म में ट्राइग्लिसराइड जी सतह खे घटाइण में मददगार साबित थींदो आहे जेको दिलि बाबति मसइलनि जो हिकु वॾो सबबु आहे। इन खां सवाइ अंजीर कैल्शियम जे सुठी खुराक फ़राहम करे तव्हांजे हॾनि खे सिहतमंद रखण में मदद कंदो आहे। असांजो जिस्म पाण कैल्शियम पैदा नाहे कंदो, जंहिंजे करे असांखे खीर, फरियुनि, सब्ज़ीअ जे पतनि ऐं अंजीर जहिड़े ज़रियनि ते भाड़णो पवंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk